अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं सकरन खां एहसन सोलंकी जी तालिका अस्पताल सकरन में उरड़ी ऐं रुबीला खां बचाव बाबति MS नसीर अहमद मेमन, DMS ओला मुस्तफ़ा लेगारी, डॉक्टर हामिद खानज़ादा ऐं डॉक्टर शफ़क़त जी अॻुवाणीअ में जागरता वाक कयो वियो। हिननि चयो त उरड़ी ऐं रुबीला खां बचाव जी मुहिम 15 नवंबर खां 27 नवंबर ताईं जारी रहंदी, जंहिं दौरान 9 महीननि जे ॿारनि खां 15 सालनि ताईं जे ॿार खे हिफ़ाज़ती टुका लॻाया वेंदा। हिननि वालिदेन खे अपील कंदे चयो त पंहिंजनि ॿारनि खे आर्ज़ी वैक्सीनेशन सेंटर्स, स्कूलनि या सरकारी सिहत मर्कज़नि ताईं हिफ़ाज़ती वैक्सीन कराए बीमारीअ खां बचाइनि। जागरता वाक में डॉक्टर शाहिद चांडियो ऐं LHV फ़हमीदा कीरियो पिणु मौजूदु हुआ। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।